नाज़िम जोखियो साहब जो ब्रदर जेको फरियादी आहे हुन वञी जेको अॼु ज़रूरत बि न हुई 164 कराई आहे मलीर जी अदालत में। उते चए थो त जेको MNA साहब जेको छा नालो अथसि करीम अब्दुल करीम जाम करीम जोखियो साहब या जेको जाम अब्दुल करीम साहब चवंदा त उहो साख मूंखे ॾेई विया आहिनि ऐं हाणे हुनजो नालो कढियो वञे मां हुनखे आजो थो कयां, यानी पंहिंजे बयान तां फिरी वियो। हाणे उन खां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो किसो शुरू थी वियो, पर आउं हुन ते तबसरो करण खां पहिरीं संदसि मदर जेका ॿिन्ही जी माउ, हुन शहीद जी बि माउ ऐं हीअ जेको नालो छा आहे अफ़ज़ल जोखियो जी मदर, मां त मां हुजे थी, हू चए थी त हिन भाउ खे क्यास नथो अचे जेको उन राति बि हुनखे ॿांह सां घरां वठी वञी उन्हनि जे हवाले कई, भोतारनि जे उताक ते छॾे हुनजे साम्हूं ऐं पोइ मोटी आयो। इहो हुनजी मदर कोट एंड कोट चए पई। हिन पाण अफ़ज़ल जेको बयानु ॾिनो त जॾहिं मूंखे चऊं मुंहिंजे साम्हूं हुनखे तशदुद कयूं मुंहिंजे भाउ ते ऐं हुननि जी ॿांह टुटी पई, पर मूंखे चऊं तूं वञ सुभाणे वठी वञिजेसि त छॾे आयो। यार ईअं न आहे त ईअं दुनिया में भाउ सां छा न कयो आहे, ऐं मुंहिंजे लाइ कोई हैरत जोगी ॻाल्हि न आहे, लेकिन मां चवां थो त अहिड़ा किसा ॾिसी ऐं ॿुधी हिननि जेके ख़ूबसूरत रिश्ता आहिनि, भाउ जो रिश्तो तमामु सुहिणो रिश्तो आहे। कॾहिं कॾहिं ईमान शेकी थी वञे थो त यार किथे एतबार करे माण्हू, मतिलबु हीअ जेको अगरि ॿाहिरि दुश्मन थी पवनि ऐं कायर थी पवनि, ही जेको आहे हाणे प्रेशर में आयो आहे न, सही सिधी ॻाल्हि आहे। इहो पाण खां पहिरें ॾींहं खां हिन शो में पुछियो वेंदो त साईं हिनखे इंसाफ़ु मिलंदो, भला हिन बीहंदा ऐं इहे ॻाल्हियूं थींदियूं त को कसास थी वेंदी, को राजूणी थी वेंदी, को मेड़मंद थींदी, पर ॻाल्हि इहा आहे त हिन माण्हू त एतिरो ऐं पोइ एतिरो कोन अथसि हिमत जो अदालत में बयानु ॾेई आयो आहे। हीउ इमदाद छा नालो अथसि अफ़ज़ल, इहो बयानु ॾेई आयो आहे। पोइ मूं टाइम न्यूज़ ते मुंहं जी पकाई सां चए पियो त मूं त बयानु कोन ॾिनो आहे। पोइ थोरी देरि में टाइम न्यूज़ ते हू अची वियो, हुनजो 164 जो जेको अदालत में लिखी ॾेई आयो आहे, माना कूड़ अहिड़ो कूड़ जेको 10 मिंट में न हली सघियो। सो ॻाल्हि इहा आहे त पोइ ॿाहिरि अगरि जेके आहिनि बुज़दिल थी पवनि, बुज़दिल त इंसानु आहे उहो ठीकु आहे, लेकिन इहो आहे त अगरि भाउ लाइ बि जेको आहे चइबो आहे त रत दांगी तां वरंदो आहे। ही कहिड़ा भाइर हुजनि था जेके लालच में, हिर्स में, दाबे में, हाणे को लालच वालच बि हूंदी न, कुझु त हूंदो, ऐं केस कमज़ोर करण जी कोशिशि। त बहरहाल हुनजी मदर फ़िलहालु इहो चए पई त अगरि ही को हिनजी मेड़ में ताई त असीं हुनखे पादर हणंदासीं। हुनजी असल विक्टम त ॾिसो न, मां आहे, मां त जेसि ताईं हाणे हयाती आहे हुनजो त सम्झो त अधु दिलि त कटिजी वई आहे, हुनजो पुटु मारिजी वियो आहे, पर जेका विक्टम आहे जेको सॼी ज़िंदगी हाणे अलाए केतिरा साल भोॻींदी ऐं भोॻींदा, उहो संदसि बेवा ऐं संदसि ॿार, बेवा ऐं संदसि ॿार। ही जेको भाउ थिए थो, मां कॾहिं कॾहिं भाउ जे रिश्ते तां ईमान खजी वञे थो त ही कहिड़ा भाइर हुजनि था जेको हुनखे छॾे आयो मरण लाइ। भई चलो इहो चए सुभाणे त मूंखे इहो पक न हुई त हुनखे मारे छॾींदा, पर यार तुंहिंजे साम्हूं जी ॿांह त टोड़े छॾी, तुंहिंजो रत टहिके न पियो, चलो तूं हू वॾा भोतारो आहे, तूं सां विढ़ी न पियो सघी, भला कुंड झले उते वेही रही आहे न। हाणे केस कानूनी छा थींदो न थींदो ख़ुदा ख़बर, लेकिन अॼु हिकु ॿियो यानी चइजे न त हुनजी माउ खे अॼु हिकिड़ो ॿियो सदमो, यानी हिकिड़ो पुटु मरी वियो, ॿिए पंहिंजे ज़मीर मारे छॾियो, ॿिए जो ज़मीर मरी वियो। अॼु वरी सोसाइटी में बहस थियणु खपे त ही रिश्ता छा आहिनि। असीं जेको चऊं था जीअं हू मतिलबु हू मरी साहब बि चयो त भाउ जो रत खे जेको आहे मतिलबु उहो त मिठो रहणु खपे न। असीं छा ते कुॾियूं था, असीं चऊं था यार मतिलबु भरजलो थींदो, मुंहिंजो भाउ आहे, पर जॾहिं भाउ तव्हां सां जेके आहिनि उहो फ़रेब कनि था, धोखो ॾियनि था कंहिं बि मक़सदु लाइ, त ही वरी हिकिड़ो डिस्कशन आहे, हिकिड़ी इमोशनल हिकिड़ी कैफ़ियत आहे त आख़िर सोसाइटी में छा माण्हू भाउ ते बि एतबार न करे, हुन सां एतबार करे हुन सां गॾु वियो ऐं हू हुते हुनखे माराए आयो, छॾे आयो,
वरी फिरी वियो त मथे हू जेको शहीद ॾिसंदो हूंदो उहो चवंदो त अॼु त तोखे ॿीहर माराए छॾियो, 2 दफ़ा माराए छॾी। ऐं पोइ सोसाइटी में अॼु जेके 2 भाइर मूंखे गॾिजी ॿुधी रहिया आहिनि, अलाह उन्हनि में मोहबत ऐं सलामती रखे ऐं को, लेकिन सवाल पैदा थी वञनि था त छा भाउ जो रिश्तो एतिरो कमज़ोर हुजे थो जो 4 पैसनि लाइ, 4 दाॿे लाइ, लालच में अची एतिरो ख़ुदगर्ज़ थी वञे जो भाउ जी उनखे को चाह ई न रहे, कमाल थी वञे।